मालिक साईं मुराद खे ईमान ॾींदो, ख़ुदा कंदो त हू वॾनि जो लिहाज़ ज़रूरु रखंदो। अदा लिहाज़ जो वक़्तु गुज़री चुको, तो ॾिठो कोन हुयो मुराद पंहिंजा होश विञाए वेठो हुयो। जेकॾहिं हू हिते अचे ऐं असां सां छिकचिका करे त पोइ असांखे ख़ामोश रहणो पवंदो, छो त ॾोह असांजे छोकिरे जो आहे। हा हनीफ़ा, सोढल ग़लति क़दम खणी चुको आहे, हुनखे ईअं न करणु घुरिजे हा। अदा सॼो ॾोह बि सोढल जे मथां न ॾियणु घुरिजे, छोकिरीअ बि सोढल खे बताल कयो हूंदो। मञा थी त ॾोह गुलपरीअ जो हूंदो, पर जेकॾहिं असां मुराद सां इहा ॻाल्हि कई न त होश विञाए वेही रहंदो। हाणे मिठी बि माठ त मुठी बि माठ। हाणे मुराद जेतिरो बि छीछाड़ींदो न, असांखे बर्दाश्त करिणो पवंदो। मञा थी तमामु सोढल ग़लति करे वियो आहे, उन में चाची हनीफ़ा जो ऐं चाचे काम जो को ॾोह न आहे। किथे ईअं न थिए त सोढल जी कावड़ तूं उन्हनि मां कढी। सोढल एॾो वॾो कदम खयो आहे, तूं छा थी सम्झी त हुन पंहिंजे पीउ ऐं माउ सां सलाह कोन कई हूंदी? मूंखे नथो लॻे था जो सोढल चाचा वारनि खे ॿुधाए वियो हुजे। जेकॾहिं सोढल चाचा वारनि खे ॿुधाए हा न त चाचे वारा हुनखे कॾहिं बि सोढल खे इहो क़दम खणणु न ॾियनि हा। जेकॾहिं सोढ चाचा वारनि सां सलाह कई बि हूंदी न त उहे कॾहिं बि कोन मञींदा। हिन वक़्तु असांजी इज़त ढकियल आहे। जे ॻोठ वारनि खे ख़बर पई त गुलपरी घर में न आहे, सभु ईअं सम्झंदा त मुराद पंहिंजी भेण खे सोढल सां काॾे रवानो कयो आहे। मरियम, इहा ॻाल्हि मां बि सम्झां थो। हिन वक़्तु जेकॾहिं मूं चाचे वारनि सां छिक छिका कई न त पोइ सॼे ॻोठ में असांजी बदनामी थींदी त सोढल गुलपरी खे भॼाए वियो आहे। इन जो इहो मतिलबु त कोन्हे त असां चाचे वारनि खे कुझु बि न चऊं। उन्हनि खे बंदूक त मां बि कोन हणंदुसि, पर उन्हनि खां सोढल जो ॾस पतो त पुछणो पवंदो न। छा था सम्झो था त सोढल चाचा वारनि खे ॾस ॾेई पोइ वियो हूंदो? वॾो चालाक आहे, उनजे ॾस पते जी कंहिंखे बि ख़बर कोन हूंदी। पर थी सघे थो त कंहिंसां ॻाल्हि ॿोल करे पोइ निकितो हुजे, छो त सोढल जे इन क़दम खणण सां खून बि थी सघनि था। छा सोढल खे इहा ख़बर न हुई? अदा सोढ जो नंबर बि बंदि पियो मिले। उन निकिरण महिल नंबर मटाए छॾियो हूंदो, पर उनखे पोयां जो खुटको ज़रूरु हूंदो। कंहिं न कंहिंखे फ़ोन करे ॻोठ जो हाल अहवाल ज़रूरु वठंदो हूंदो, ऐं पोइ असांखे सोढल जे उन नंबर जी ख़बर पवंदी। सोट, इन ॻाल्हि जी ख़बर मीर शाह नवाज़ सां कजे। हाणे इन ॻाल्हि खे ज़ाहिर करणु ॼण पंहिंजे मुंहं ते दांगी घुमाइण जे बराबरि आहे। अदा इहा ॻाल्हि घणो वक़्तु लिकंदी कान। जेसीं ताईं इहा ॻाल्हि खुलंदी न, एसीं ताईं प्लांट में असां को सख़्तु क़दम खणी वठंदासीं। अदा इहो पूरो धोखो असां सां मंसूर ख़ान ई कयो आहे। जेकॾहिं हाणे पलांद करिणो आहे त पोइ मंसूर ख़ान सां ई कयो वञे। हाणे कंहिंखे बि बख़्श न करिणो ऐं न वरी कंहिं सां ॻाल्हियूं करणियूं। हिते हाणे उहो ज़िंदा रही सघंदो जेको ताक़तवर हूंदो। हथियारनि में बारूद भरे छॾियो। हाणे असां दुश्मन खे जवाबु गोली सां ॾींदासीं। असीम हाणे मां को बि बहानो नथो चाहियां। 2 ॾींहंनि जे अंदरि अली ख़ान जो मौत ॿुधणु थो चाहियां। वधीक हाणे बाबा साईं बि इंतज़ारु करणु नथो चाहे। राति ॾींहुं हिकु करे तोखे इहो कमु करिणो पवंदो। हाशिम जो धके हिकु, मुड़ुसु पटी ते पूरो। ठीकु आहे। सौट, जेकॾहिं तूं इहो कमु करी थो त पोइ मां तोखे सोनो हार पाराईंदुसि। हार जी का घुर्ज न आहे, बाक़ी कमु 2 ॾींहंनि में थी वेंदो। पहिरियां असांखे टारगेट न मिलियल हुयो, हाणे असांखे इशारो थी चुको आहे। छा हाणे असां माठ करे वेंदासीं? मूंखे ख़बर आहे तूं माठ करे कोन वेंदे, पर तुंहिंजे अॻियां बि वॾो हाथी आहे, का मामूली ॻाल्हि न आहे। सौट, अॻियां उठ हुजे हाथी, खुरड़ी हण बि कोन ॾींदोमांसि, छो त हाशिम जो धके हिकु हमरा पटी ते पूरो।
त पोइ निशानो तव्हांजे साम्हूं आहे, मैदान खुलियल आहे, त पोइ मां बि ॾिसां त मुराद जहिड़े राकास खे कीअं था मुंहुं ॾियो। राकास हुजनि या बिल्ड राकास हुजनि, मुंहिंजी सट साण बि उन जे लाइ मुश्किल आहे, छो त हाशिल जो थक हिकु मुड़ुसु पटी ते पूरो